सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असर ना हो शांचा सदगुरु साईं सतराम दास साहब ने मिसाल भई जॾहिं उन्हनि हिकिड़ो परिवार आयो जंहिंसां घर जो माहौल ॾाढो डिस्टर्ब आहे, ॾाढो ख़राबु आहे। तॾहिं साईं खां पुछो हर को पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि कंदो आहे, हिक ॿिए ते हणण जी कोशिशि कई। तॾहिं साईं ने ॿियो कुझु न कयो। जॾहिं तव्हां किचन में हुजो, रोटी तयारु कयो, उन वक़्तु बसि मालिक जो नाम, ध्यानु, भॼन, कोई न कोई सिमरन कयो। ऐं जॾहिं उन्हनि बहितर सोच सां पंहिंजे किचन में रोटी पचाइण शुरू कई, उन मालिक जो नालो, उन सचे साईं जी रहमत खे यादि कयो, उन गीत ॻाया, तो जॾहिं ॿिए दफ़े आया त सॼो घर जेको नर्क वांगुरु सॼो स्वर्ग वांगुरु थी विया। तॾहिं सचे साईं चयो जॾहिं तव्हां रोटी तयारु कई, उन वक़्तु मालिक जो सिमरन कयो, जाप कयो, उतां जा सभु गुण जेके बि आहिनि उन रोटी में पवणु शुरू थी विया। ऐं जॾहिं उहे गुण मालिक जो रहमतूं आसीसूं तव्हांजे अंदर में आयूं, हर हिक जे अंदर में पहुतियूं, तो सभिनी जे अंदरि गुण चङाई मालिक जी रहमत ई भरियल ई अवगुण रहंदा ई न। जहिड़ो थींदो छा ते पिटको थींदो छा थो, सभु बहितर थी वेंदासीं। तंहिंजे करे उन सचे साईं चयो, इहा ॻाल्हि ज़मीन साईं में रखी छॾियो। कोई बि असांजो घर जो माण्हू हुजे, घर जो माहौल हुजे, थोरो लाइन तो लथल हुजे, लाइन ते सही न हले, उनखे ग़लति आदत हुजे, कुझु ॾींहुं जॾहिं बसि रोटी तयारु कयो, छड़ो हुन में मालिक जो सिमरन, जाप ऐं यादि कयो, मालिक खे अरदास कयो, मालिक सभु कुझु चङो थियो, बहितर थिए, थोरनि ॾींहंनि में मुंहिंजूं सभु ग़लति आदतियूं ख़तमु थी वेंदियूं, वरी उहो असां वांगुरु सॼे घर खे स्वर्ग बणाए छॾींदो, बहितर थी वेंदो, चङे नमूने ठही पवंदो। तंहिंजे करे असां जहिड़ो ई माहौल चाहियूं था, सभु असांखे मंदर में मिलंदो, उन सचे साईं जी रहमत में मिलंदो। पोइ उहो भाग हुजे, उहो नसीब हुजे, उहो क़िस्मत हुजे, मालिक जी रहमत हुजे, शान शौकत हुजे, मालिक जो मिलणु हुजे, छाकाणि त दर्शन सां उहे गुण असां में अचणु शुरू थी वेंदा आहिनि, चङाई असांजे में अचणु शुरू थी वेंदी आहे, बहितरी असां में अचणु शुरू थी वेंदी। छाकाणि त पहुचण साईं असांजे हक़ीक़त में पंहिंजो पाण ग़लति वीचार ख़तमु थियणु लॻंदा आहिनि। असां ॾिसंदा आहियूं जॾहिं असां मालिक जे द्वार ते वेंदा आहियूं, असां जुड़ंदा आहियूं, चङे पासे वेंदा आहियूं, असां तक़रीबन 70% पापनि खां बची वेंदा आहियूं। पंहिंजो पाण सिर्फ़ु वञण सां असां कयो सही कुझु न। असां कंहिं सत्संग में वञूं, कंहिं संत में वञूं, सचे साईं जी रहमत में वञूं, 70% पाप त असांजा पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदा। मथां कोई ईअं चए वेंदो काॾे, कमु कहिड़ा अथसि, वास्तो कंदसि, कंदो छा आहे, ॻाल्हियूं चई त पंहिंजो पाण खे ॾिठो त मथां कोई मूंखे कुझु चवे, इन करे 70% पाप पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदा आहिनि, छड़ो वञण सां ई। सिर्फ़ु असां चङे पासे वञूं, सिर्फ़ु उहो छड़ो असां ते लेबल लॻे, तॾहिं बि असां केतिरनि पापनि खां बची वेंदा आहियूं। ऐं जॾहिं उन मालिक खे पंहिंजे अंदर में विहारींदा आहियूं, उनजी रहमत खे पाईंदा आहियूं, त पोइ त जीवन बणिबो आहे, जीवन सॼो सभु कुझु बणिजी वेंदो।